दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो पंजो कलाम ॿुधंदासीं जेको सहरो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत सहरो आहे। दोस्तों तव्हां ॿुधी करे तमामु घणा लुत्फ़ अंदोज़ थींदा। उस्ताद जलाल चरणी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर C44 तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चरणी जो सचो पको आशिक़ आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुक़े सिंजोरे खां दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां मेहरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां इंजीनियर वकार अली भेलार साहब राणीपुर खां इंजीनियर रिज़वान अली मंगी साहब बहरिया टाउन कराची खां असांजो प्यारो दोस्त हाजी मिर्ज़ा खुश्क सऊदी अरब खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। हो